सोबोदिरो मां ख़बर ॾींदा हलो त सोबोदिरो थाणे जी हद ॻोठ मोहम्मद मिठल मंगणे जो लॻ ॻणो भागत जे रहवासियुनि मंगणे जा बिरादरी जे माण्हुनि नेक मोहम्मद नूर मोहम्मद गुलाम सरवर रजब मंगणे जो प्रेस क्लब पहुची एहतजाज कयो। उन मौके ते ॻोठाणे नेक मोहम्मद मंगणे जो दाईंदे ॿुधायो त मुंहिंजी न्याणी मिसमात ज़मीरा ज़ाल एजाज मंगणे जो वेठल किंजर खे ॾिनल हुई। इन खे 5 बचा हुया। तक़रीबन 1.5 महीनो अॻु एजाज वारनि राति जो मूंखे फोन कई त तुंहिंजी धीअ ज़हर खाधो आहे। असां हिंगोरजा अस्पताल वञूं पिया। मां पीरसन हिंगोरजा अस्पताल पहुतुसि त इन्हनि चयो असां खैरपुर रेफर कई आहे। खैरपुर अस्पताल पहुतुसि त ख़बर पई मुंहिंजी न्याणी मरी वई ऐं खणाए विया आहिनि। मां एजाज वारनि सां राब्तो कयो त मुंहिंजी न्याणी मुंहिंजे ॻोठ खणी हलो। घर पहुतुसि त कोन हुया। एजाज वारनि तड़ तकड़ में गुसल ॾेई मुंहिंजी न्याणी दफ़नाए छॾी। सोबोदिरो पुलिस बि आई। पुलिस सां बावल मंगणे जो ऐं फौजी बशीर मंगणे जो वारनि डील करे वापसि करे छॾियो। मूंखे ख़बर पइजी चुकी हुई त मुंहिंजी न्याणी खे क़त्ल कयो वियो आहे। सोबोदिरो पुलिस ॾांहुं पंध कंदो रहियमि, इंसाफ़ न मिलियो। अहिड़े ज़ुल्म ऐं क़ब्रकुशाई लाइ राणीपुर जी अदालत में एजाज मंगणे जो हिम्मत सोहिल मंगणे जो ख़िलाफ़ केस दाख़िल करायो। केस तां हथ खणाइण लाइ बावल मंगणे जो फौजी बशीर मंगणे जो इलाइक़े जे बाअसर माण्हुनि खां दॿा विझराए रहिया आहिनि। केस जे गवाहनि ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कराया आहिनि ऐं असांखे बि कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾियनि था ऐं ॻणो भागत स्टाफ ते गाॾियुनि में अची हथियार ॾेखारे ख़ौफ़ज़दा कनि था ऐं धमकाइनि था। मुतासिर IG सिंध DIG सखर SSP खैरपुर खां घुर कई त इंसाफ़ करे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।